गंबट मां जिस्कम अगवान एजाज फुल पुटरो ऐं अब्बास चांडियो खे खंबे गुम करण ख़िलाफ़ जिस्कम बशीर खान कुरैशी पारां प्रेस क्लब गंबट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद रैली कढी क़ौमी शाहराह अफ़ज़ल चौक वटि धरणो हणी वेही रहिया। धरणे सबबि क़ौमी शाहराह जा ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वयूं। धरणे जी अॻवानी जिस्कम जे मरकज़ी अॻवान अमजद खान मैसर, ज़िले अॻवान असगर खान खोराई, कुमेल अबड़ो ऐं वसीम खोड़ई करे रहिया हो। उन मौक़े ते हुननि चयो त पंजाब में विफ़ाक़ पारां सिंधु दरिया ते तकरारी किनारा ॾियण ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज हुई ऐं गंबट में भी क़ौमी कारकुन एहतिजाज कया, पर उन्हनि खे खंबे गुम कयो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो त कुझु इदारनि जे माण्हुनि ऐं पुलिस साण करे राति जी ऊंदाईअ में चादर चौधरी तक़दस पामाल कंदे क़ौमी कारकुन एजाज फुलपुटरो ऐं गुलाम अब्बास चांडियो खे खंबे गुम करे छॾियो आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूद संदनि जी गिरफ़्तारी भी ज़ाहिर नथी कई वञे। हिननि वधीक चयो त पाणी असांजो जियापो ऐं जियापे जी जंग लाइ आवाज़ उथाइण कोॾो न आहे। सरकारी माण्हुनि असांजे क़ौमी कारकुननि खे हिसाइण लाइ खेनि खंबे गुम कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वधीक चयो त सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाईंदे रेलवे ट्रैक खे बंदि कयो वेंदो ऐं इहो क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ ताईं जारी रहंदो। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, पाक डिजिटल न्यूज़, राणीपुर।